ॻाल्हि चवां प्यारा दोस्तो, जेका बि ॻाल्हि हूंदी आहे माण्हू मीडिया ते वरी शो कंदो आहे। त मां बि इन करे ॻाल्हि शो कंदो रहंदो आहियां। ऐं हालांकि जॾहिं न हुयोसि त मूंखे हुन ॻाल्हि सम्झ में कोन हुई, पर हाणे कोई ॻाल्हि ख़बर पइजी पई कि छा हले पियो छा न हले पियो। दुनिया में जेके क़िसा हलनि पिया उहे सही कोन आहिनि। ईश्वर भॻवान जी औलाद जे तरफ़ां कहिड़ा न कहिड़ा नाले थियनि पिया, उनखे तमामु सही कोन हुए। हर माण्हू न ॻाल्हि सम्झंदा रुॻो पैसे कमाइण जो ख़्यालु रखंदो आहे, ॿियो को कंदो ई बसि यार छा करे माण्हू सही कोन्हे न सही या सही आहे कंहिंसां बुराई करणु, कंहिंजी गिलास करणु, फेसबुक ते अॼुकल्ह ग्रुपनि में छा जा छा नियाणियुनि सां छा लॻो पियो आहे, कंहिंसां सां आहे, कंहिंसां हीअं लॻो पियो आहे, विद्यार्थी वञी पियो आहे, मूंखे इहो नथो लॻे पई ॾिसो पाण दोस्त मूंखे ॿुधाईंदा त जंहिंजे बारे में कुझु सही आहे जो ग़लति आहे त मूंखे चओ, पर इहे जाई बर्बाद करणु इनकार करणु मूंखे सही लॻे छा सही आहे। बसि यार मां त नथो चाहियां इहो मसइलो हल थी। पोइ जरा छो त संसार